नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आले इमरान आयत नंबर 81 खां वठी 91 ताईं। तर्जुमो। व इज़ ऐं जॾहिं अख़ज़ल्लाहु वरितो अल्लाह मीसाक़न नबिय्यीन पुख़्ता अहद तमाम अंबिया खां लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा जॾहिं आउं ॾियां तव्हां मां कंहिं हिक खे तव्हांखे किताब ऐं हिकमत यानी नबूवत। सुम पोइ जाकुम अचे तव्हां वटि रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम को बि रसूल जेको तस्दीक़ कंदड़ हुजे उन ॻाल्हि जी जेको तव्हां वटि आहे यानी तव्हांजी किताब जी तस्दीक़ करण वारो। लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नहु त अलबत्ता तव्हां ज़रूरु ईमान आणिजो उन ते ऐं उन जी ज़रूरु मदद कजो। क़ाल हुननि चयो अल्लाह ताला फ़रमायो क़ाल अल्लाह ताला फ़रमायो यानी उन्हनि खां पुछो अंबिया खां अक़ररतुम छा तव्हां इक़रार कयो था व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी ऐं तव्हां वठो था या तव्हां राज़ी आहियो खणण ते उन ॻाल्हि खे यानी कहिड़ो जेको मूं तव्हां ते भार विधो आहे यानी इन ॻाल्हि जो अंबिया ते ईमान आणण ऐं उन जी मदद करण जो जेको भार मूं तव्हां ते वादे जी सूरत में विधो आहे छा तव्हां राज़ी आहियो उनखे क़बूल कयो था खणण ते। क़ालू तमामु अंबिया जी अरवाह जेको जवाबु ॾिनो अक़ररना हा असां इक़रार कयो असां राज़ी आहियूं। त पोइ अल्लाह ताला छा फ़रमायो क़ाल अल्लाह फ़रमायो फ़शहदू बसि तव्हां बि गवाह रहो व अना ऐं बेशक आऊं माकुम तव्हां सां गॾु आहियां मिनश शाहिदीन गवाहनि मां। हिकिड़ो अहद आहे जेको अहदे अलस जंहिंखे चइबो आहे जेको अल्लाह ताला तमामु इंसाननि खां वरितो हो त छा तव्हांजो रब आहियां त हुन सभिनि चयो त बेशक तूं ई असांजो रब आहीं। ऐं हीउ ॿियो अहद आहे जेको अल्लाह ताला तमामु अंबिया जी अरवाह खां वरितो त हिकिड़ो नबी खे जॾहिं अल्लाह ताला नबियुनि खे किताब ऐं हिकमत ऐं ॾेई दुनिया में मोकिलींदो पोइ उन जी मौजूदगी में अगरि को ॿियो नबी ईंदो त हुन नबी जी किताब जी तस्दीक़ करण वारो त हुननि खे हुन नबी ते ईमान आणो आहे उन जी मदद करणी आहे। हीअ अंबिया जी अरवाह खां अहद जो ज़िक्र आहे। फ़मन तवल्ला पोइ जेको फिरी वञे कंहिंसां फिरी वञे जेको अहद अल्लाह वरितो आहे उनखां अगरि पोइ जेको मुंहुं मोड़े या फिरी वञे बाद ज़ालिक इन खां पोइ फ़उलाइक पोइ उहे ई माण्हू आहिनि जेके केर आहिनि हुमुल फ़ासिक़ून उहे ई नाफ़रमान आहिनि। अफ़ग़ैर दीन इल्लाहि यबग़ून छा भला सवाइ अल्लाह जे दीन खां हू तलाश कनि था यानी कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह जे दीन खे छॾे ॿियो कुझु था चाहिनि। त उन्हनि खे ॿुधाए पियो वञे वलहू असलम मन फिस समावाति वल अर्दी तौअन व करहा त उन जी लाइ कंहिंजे लाइ अल्लाह ही जे लाइ फ़र्मा बरदार आहे जेको कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे चाहे ख़ुशी सां करे रहिया आहिनि फ़र्मा बरदारी चाहे नाख़ुशी सां यानी उन्हनि खे पसंदि न आहे यानी दिलि सां पसंदि न करहा यानी जेका शइ कंहिं शइ सां किरहत हुजे न पसंदि हुजे यानी चाहे ख़ुशी सां कनि या नाख़ुशी सां कनि सभु अल्लाह जी फ़र्माबरदारी करे रहिया आहिनि व इलाही ऐं उन जी ही तरफ़ युरजऊन तव्हां सभिनि जी वापसी आहे। कुल इन्हनि खे चई छॾियो आमन्ना असां ईमान आंदो बिल्लाही अल्लाह ते वमा उनज़िल अलैना ऐं जेको कुझु नाज़िल कयो वियो असांजी तरफ़ यानी क़ुरान मजीद वमा ऐं जेको कुझु उनज़िल नाज़िल कयो वियो अला इब्राहीम इब्राहीम अलैहिस्सलाम ते व इस्माईल इस्माईल अलैहिस्सलाम ते व इसहाक़ व याक़ूब ऐं इसहाक़ ऐं याक़ूब अलैहिस्सलाम ते वल असबाती ऐं उन्हनि जी औलाद ते वमा ऐं जेको कुझु ऊती मूसा ॾिनो वियो मूसा खे व ईसा ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वन नबियून ऐं ॿियनि नबियुनि खे मिन रबीम उन्हनि जी रब जी तरफ़ां ला नुफ़रिक़ु न असां तफ़रीक़ कयूं था या फ़र्क़ु कयूं था बैन अहद मिनहुम दरमियान में हिक जे बि इन्हनि मां वनहनु लहू मुस्लिमून ऐं असां उन जे ई लाइ मुस्लमान आहियूं फ़र्मा बरदार आहियूं कंहिंजे लाइ अल्लाह ताला जे ई लाइ। वमई यब तग़ी ग़ैर अल इस्लाम दीना ऐं जेको चाहे थो सवाइ इस्लाम जे को ॿियो दीन
फ़लन युक़बलु मिन्हु पस हरगिज़ न क़बूल कयो वेंदो उन खां। वहुव फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन ऐं हू आख़िरत में बि खसारे में हूंदो या खसारनि जेके खसारे में हूंदा उन्हनि मां हूंदो। कैफ़ कीअं यहदिल्लाहु क़ौमन कफ़रू हिदायत ॾे अल्लाह उन क़ौम खे जेका कुफ़ुर करे बाद ईमानिहिम उन जे पोइ ईमान आणण खां पोइ यानी पहिरीं ईमान आणे पोइ कुफ़ुर करे त कीअं अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो अहिड़नि माण्हुनि खे। वशहिदू अन रसूल हक़ वजाअहुमुल बय्यिनातु ऐं हू गवाह आहिनि त बेशक अल रसूल जेको आहे सो हक़ आहे ऐं अची वियूं उन्हनि वटि वाज़े निशानियूं। वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन ऐं बेशक अल्लाह ताला हिदायत न ॾींदो आहे ज़ालिमनि खे या उन्हनि माण्हुनि खे जेके ज़ालिम आहिनि। उलाइक जज़ाउहुम अन्न अलैहिम लअनतुल्लाहि वल मलाइकति वन्नासि अजमईन। इहे उहे ई माण्हू आहिनि बदिलो आहे उन्हनि जो त बेशक उन्हनि जे मथां आहे अल्लाह जी लानत ऐं फ़रिश्तनि जी ऐं तमामु इंसानियत जी। ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहंदा उन में कंहिंमें जहन्नुम में। ला युख़फ़फ़ु अन्हुमुल अज़ाब न कमी कई वेंदी उन्हनि खां अज़ाब में। वला ऐं नाई हुम युंज़रून उहे मोहलत ॾिना वेंदा। इल्लल्लज़ीन रहिया उहे माण्हू या सवाइ उन्हनि माण्हुनि जे ताबू जिन तौबा कई मिन बादी इन खां पोइ ज़ालिक इन खां पोइ व असलहू उन्हनि पंहिंजी इस्लाह कई फ़इन्नल्लाह त बेशक अल्लाह गफ़ूरुर रहीम तमामु बख़्शिश करण वारो बख़्शण वारो गुनाहनि जो निहायत रहम करण वारो आहे। इन्नल्लज़ीन कफ़रू बेशक उहे माण्हू जिन कुफ़र कयो बाद ईमानिहिम पोइ पंहिंजे ईमान आणण जे सुम्मा ज़दादू कुफ़रन ऐं हू वधी विया उन खां पोइ पंहिंजे कुफ़र में लन तुक़बल तौबतुहुम हरगिज़ न क़बूल कई वेंदी उन्हनि जी तौबा। व उलाइका हुमुद्दालून इहे ई उहे माण्हू आहिनि जेके गुमराह आहिनि। इन्नल्लज़ीन कफ़रू व मातू बेशक उहे माण्हू जिन कुफ़र कयो ऐं उन्हनि खे मौत आई इन हालत में वहुम कुफ़ार त जॾहिं त उहे काफ़री हुआ मरण वक़्तु। फ़लन युक़बल बस हरगिज़ न क़बूल कई वेंदी मिन अहदिहिम इन्हनि मां कंहिं हिक खां बि मिलउल अर्दी ज़हबन ज़मीन भर सोनो हुजे अगरि उन्हनि वटि ज़हबों ज़मीन भर सोनो अगरि हू ॾियनि वलविफ़्तदा बिही हू चाहिनि त ज़मीन भर सोनो फ़िदिये में ॾियण लाइ तयारु हुजनि। उलाइक लहुम अज़ाबुन अलीम इहे ई उहे माण्हू आहिनि जिन जे लाइ अज़ाब दर्दनाक। वमा लहुम मिन नासिरीन ऐं उन्हनि जे लाइ को बि मददगार न हूंदो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।